الذين اصطفى أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إنا نحن نزلنا الذكر وإنا له لحافظون صدق الله مولانا العظيم. وقد قال النبي صلى الله عليه وسلم خيركم من تعلم القرآن وعلمه أو كما قال رسول الله صلى الله عليه وسلم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا محمد النبي الأمي وآله وبارك وسلم عدد كل معلوم لك دائما أبدا. मुझा मोहतरम दोस्तों भाई, अज जो प्रोग्राम बसिलसिला दस्तार फजीलत तलबाए किराम असांजे हिन दीनी इदारे जे ज़ेरे इंतज़ाम थी रहियो आहे, जंहिंमें तव्हां सां सभु शरीक थिया आहियो। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे त अल्लाह ताला असांजे हिननि नौजवाननि जे इल्म में, अमल में, उमिरि में बरकत अता फरमाए ऐं असांजे हिन दीनी इदारे खे ता क़यामत आबाद फरमाए। जेका उस्तादनि महिनत कई, जेका ख़ादिमनि ख़िदमत कई, जेका ताउन करण वारा पढ़े वारा ताउन करनि था, अल्लाह तबारक व तआला इन्हनि सभिनी जे ख़िदमतुनि खे, महिनतुनि खे ऐं मुआवनत खे मंज़ूर ऐं मक़बूल फरमाए। अज़ीज़ो, इहे दीनी इदारा आहिनि, जन दीनी इदारनि जे मरहून महिनत तव्हां असां ताईं अल्लाह जे रसूल जो फरमान पहुचे थो। इन मुआशरे जे अंदरि, इन माहौल जे अंदरि क़ुरान पाक खां वधीक बहितर निज़ाम कंहिं वटि बि कोन्हे। अल्लाह जे रसूल अल्लाह तबारक अल्लाह रब्बुल आलमीन छा थो फरमाए? फरमाए लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना। पैगंबर पाक जी ज़िंदगी में तव्हांजी ज़िंदगी जो सुहिणो नमूनो मौजूद आहे। अज़ीज़ो, उन पैगंबर पाक जी जेका ज़िंदगी आहे उहो नमूनो असांखे इन मदारिस मां मिले थो। इन मदरसनि वञा असांखे पैगंबर वारो अखलाक ऐं पैगंबर जो किरदार ऐं पैगंबर जी इज़्दिवाजी ज़िंदगी ऐं पैगंबर जी इज्तिमाई ज़िंदगी ऐं पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी इनफिरादी ज़िंदगी, ये सभु असांखे तमामु शोभ आहे ज़िंदगीअ में। जेके बि अल्लाह जे रसूल असांखे हिन क़ुरान पाक जे तालीम जे मुताबिक़ असांजे अॻियां नमूनो पेश कयो, इन सॼे जो नालो अल्लाह ताला इस्लाम रखियो। फरमाई वमन यब्तग़ी गैरल इस्लाम दीनन फलन युक़बल मिन्हु। हाणे क़ुरान जे तालीम जे ख़िलाफ़ जेकॾहिं कंहिंजो अक़ीदो आहे, क़ुरान जे तालीम जे ख़िलाफ़ कंहिंजो अमल आहे, क़ुरान जे तालीम जे ख़िलाफ़ जेकॾहिं कंहिंजो निज़ाम आहे, या क़ुरान पाक जे तालीम जे ख़िलाफ़ जेकॾहिं कंहिंजो नज़रियो ऐं फ़िक्र ऐं अख़लाक़ ऐं किरदार आहे, तो कुछ भी उन्हें जो कबूल कोन थींदो, आख़िरत में खसारे खां सवाइ कुछ भी हासिल कोन थींदो। लिहाज़ा असांखे इस्लामी तालीम जे मुताबिक़, चूंकि असां मुस्लमान आहियूं ऐं कलमो असां पढ़ियो आहे, कलमे जी तक़ाज़ा इहा आहे त असांखे इस्लाम जे हर हुक्म जे मुताबिक़ दुनिया में ज़िंदगी बसर करणी। अल्लाह तबारक व तआला जीअं दुनिया खे रोशन कयो इन किताब जे ज़रिए ऐं पैगंबर खे हुकुम फरमाए इन क़ुरान जे नुज़ूल खां बाद में, ऐं नबी दुनिया वारनि खे चओ कुल हादी सबीली अदू इलल्लाह, दुनिया वारनि खे चओ त ही अथव मुंहिंजो रस्तो, मां तव्हांखे ख़ुदा जे तरफ़ सॾियां थो। इन क़ुरान दुनिया खे रोशन कयो, दुनिया खे पुरअमन माहौल मुहैया कयो ऐं दुनिया में इंसानियत उजागर थी पई। अल्लाह फरमाए थो जंहिंखे क़ुरान जी तालीम न आहे उलाइका कल अनआम, ये ईअं था दुनिया में ज़िंदगी बसर करनि जीअं जानवर दुनिया में ज़िंदगी बसर कंदो आहे। जेकॾहिं क़ुरान जी तालीम को माण्हू अबस सम्झे थो, क़ुरान जी तालीम खे बेकार सम्झे थो ऐं क़ुरान पाक जी तालीम जे तरफ़ तवजो नथो करे पियो ऐं क़ुरान पाक जे मथां जेकॾहिं अमल नथो करे पियो, त उहो इंसान ईअं आहे, उन्हनि इंसाननि जो माहौल जीअं जानवर हूंदा आहिनि। जानवर खे न हलाल जी ख़बर, न हराम जी ख़बर, न पाकाई जी ख़बर, न पलीती जी ख़बर, न पंहिंजे हक़ जी ख़बर, न पराए हक़ जी ख़बर। जानवर पंहिंजे फितरी तक़ाज़ा मुताबिक़ जंहिं ते वणेसि, जाॾे वणेसि, जीअं जाॾे उनजो
मुंह ओड़े वञी करे चक हणंदो, इहा आहे बहीमियत, इहा आहे हैवानियत। जेको इंसान क़ुरान जे तालीम खां ॿाहिरि आहे उहो बि जिते वणंदुसि पाण खे उते इस्तेमालु कंदो, जहिड़ो वणंदुसि तहिड़ो ॻाल्हाईंदो, जेको ईंदुसि उहो खाईंदो, जीअं वणंदुसि ॿिए सां विढ़ंदो, उहो बि ईअं ई जानवर वांगुरु आहे। लिहाज़ा इहा तालीम आहे क़ुरान जी जंहिं असांखे अची करे इंसानियत सां नवाज़ियो। अलाह फरमायो अर्रहमान अल्लमल क़ुरान ख़लक़ल इंसान अल्लमहुल बयान। इंसान क़ुरान जे लाइ, क़ुरान इंसान जे लाइ आयो आहे। अलाह फरमायो असां इन्हनि इंसान खे पैदा कयोसीं, क़ुरान उन्हनि खे ॾिनोसीं। अॼु दुआ कयो त अलाह ताला असांखे इन क़ुरान पाक जे मथां अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। उन्हनि जायुनि खे ख़ुदा आबाद फरमाए जिते क़ुरान जी तालीम, अलाह जे रसूल जी तालीम हले थी। पाण फरमायूं 4 टोला क़यामत जे ॾींहुं निजात हासिल कंदा, 4 टोला नाची थींदा। 4 टोलनि खे ख़ुदा जन्नत में उमाणींदो। हिकु आलम जी जमात, ॿियो कुलबा जी जमात, टियों जेके क़ुरान ॿुधण वारा इहा जमात, ऐं चोथों अहले क़ुरान सां जेके मोहबत करण वारा इहा जमात जन्नत में ॾे। दुआ कयो त अलाह ताला असांखे क़ुरान वारनि सां ताल्लुक़, क़ुरान वारनि सां मोहबत नसीब फरमाए। पाण फरमायो मन कसर सिवाद क़ौलुन फहुव मिनहुम। दुनिया में जेको जंहिंसां थी बीठो उहो उन्हनि जो हूंदो। अॼु जेकॾहिं असां दुनिया में क़ुरान वारनि सां हूंदासीं, अहले इल्म तबक़े सां हूंदासीं, पैगंबर जे वारिस जमात सां गॾिजी बीहंदासीं, आख़िरत में बि उन्हनि सां हूंदा। पर जेकॾहिं असां अॼु दुनिया में ज़ालिम तबक़े सां बीहंदासीं, दीन दुश्मन कुवतुनि सां बीहंदासीं, जेके इस्लाम जे ख़िलाफ़ ज़िंदगी बसर करनि था, शरीयत मुतारा जे ख़िलाफ़ जेके ज़िंदगी बसर करनि था, अॼु जेकॾहिं असां उन्हनि सां पंहिंजो ताल्लुक़ क़ाइमु कयोसीं त पोइ आख़िरत में बि असांजो हशर ख़ुदा उन्हनि सां कंदो जेके सॼी उमिरि दीन जी मुखालिफ़त कई। दुआ कयो त अलाह तबारक व तआला असांखे दुश्मनान दीन खां परे रखे ऐं असांखे अहले दीन सां ताल्लुक़ क़ाइमु करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्हम्दुलिल्लाह काफ़ी वाइद आलमनि कयो। हिन नमाज़ जो वक़्तु आहे, आज़ान थींदी, प्रोग्राम हलंदो। अलाह तबारक व तआला खां दुआ आहे त अलाह ताला तव्हां असांजे हाज़िरी खे क़बूल फरमाए ऐं हिन इदारे खे ता क़यामत आबाद फरमाए। जेके बचड़ा ज़ेरे तालीम आहिनि अलाह ताला उन्हनि खे पाए तकमील ते पहुचाए ऐं जेके फारिग थिया अलाह ताला हिननि खां दीन जो कमु वठे ऐं कमा हक़ ॿियनि ताईं वरी इन क़ुरान पाक जे तालीम खे पहुचाइण जो अलाह ताला उन्हनि खे बि इहा तौफ़ीक़ अता फरमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन। اللهم أرنا الحق حقا وارزقنا اتباعه، اللهم أرنا الباطل باطلا وارزقنا اجتنابه. اللهم إنا نسألك علما نافعا ورزقا واسعا وقلبا خاشعا وشفاء من كل داء. ربنا لا تزغ قلوبنا بعد إذ هديتنا وهب لنا من لدنك رحمة إنك أنت الوهاب. या रब जेके असांजा मरीज़ आहिनि, बीमार आहिनि, शिफ़ा अता फरमा। जेके तुर आया आहिनि उनजे क़बरनि खे रोशन फरमा। जेके असांजा परेशान हाल दोस्त आहिनि परेशानी दूर फरमा। जेके वीचारा पंहिंजे रोज़गार में, या रब जेके वीचारा हालतुनि में मजबूर थिया वेठा आहिनि उन्हनि जे रोज़ी में बरकत अता फरमा। उन्हनि जे हालतुनि खे, उन्हनि जे हाल खे बहितर फरमा। या रब असांजे लाइ मुक़दर जा सुहिणा फ़ैसिला फरमा। असांखे ख़बर न आहे त असां सां सुभाणे या ॿिए ॾींहं या महीने खां पोइ असां सां छा थींदो। जेके बि मुक़दर जो इल्मु तोखे आहे, असां सां भलाई जो फ़ैसिलो फरमा, असां सां चङाई जो फ़ैसिलो फरमा, असां सां ख़ैर जो फ़ैसिलो फरमा। मुंहिंजा रब असांजे लाइ शैतान ऐं नफ़्स जे हमलनि खां असांखे महफ़ूज़ रख, ज़ाहिर ऐं बातिनी दुश्मननि खां असांखे महफ़ूज़ रख, रूहानी ऐं जिस्मानी मर्ज़नि खां असांखे महफ़ूज़ रख, दीन इस्लाम ऐं शरीयत ते साबित क़दम रख। जॾहिं बि हक़ ऐं बातिल जो मुक़ाबिलो थिए त असांखे हक़ वारनि जो साथारी बणाए। मुंहिंजा रब बेदीननि सां, जेके बातिल फ़िरक़नि सां, उन्हनि खां असांखे परे कर ऐं उन्हनि खां असांखे जुदा रख। असांखे अहले हक़ सां मिलाए, दीनदारनि सां, शरीयत जे मुतहमिल जेके दोस्त, उलमा जी जमात, क़ुरान ऐं सुन्नत जा जेके पाबंद, असांखे उन्हनि जी माइयत नसीब फरमा। रब इग़फिर वरहम वअंत ख़ैरुर राहिमीन। रब्बना वतुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। वसल्लल्लाहु तआला अला खैरि ख़ल्क़िही मुहम्मद व आलिहि